नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तसी तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर अॻुवाण शहबाज़ शरीफ़ गैस जे अघनि में 45% वाद ऐं फ़ैसिले जी मज़म्मत कंदे चयो आहे त वक़्तु साबित करे छॾियो त न्याज़ी साहब रुॻो माण्हुनि खे गारियूं ॾेई सघे थो, पर गारियुनि सां मुल्क नथो हली सघे। न्याज़ी हुकूमत मुल्की मामलनि खे हलाइण में मुकमल नाकाम थी चुकी है। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर अॻुवाण शहबाज़ शरीफ़ गैस जे अघनि में 45% वाद ऐं फ़ैसिले खे फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो आहे। लंडन में जारी कयल बयान में शहबाज़ शरीफ़ चयो त वक़्तु साबित करे छॾियो त न्याज़ी साहब रुॻो माण्हुनि खे गारियूं ॾेई सघे थो, पर गारियुनि सां मुल्क नथो हली सघे। हिन चयो त गैस जे अघनि में वाद खे रद्द कयो वञे, अहिड़ो फ़ैसिलो फौरी तौर ते वापसि वरितो वञे। गैस, बिजली, पेट्रोल ऐं आम वापी जी शयुनि जे अघनि में तमामु घणो इज़ाफ़ो कयो वियो आहे। अवाम कीअं ज़िंदा रहंदो ऐं कीअं कारोबार कंदो। मुख़ालिफ़ धुर अॻुवाणनि चयो आहे त महांगाई ऐं मुआशी सूरत हाल खे ॾिसंदे घटि में घटि पघार 30,000 रुपया कई वञे। पघारदारनि तबिके जी पघारनि में घटि 10,000 रुपये जो फौरी रिलीफ ॾिनो वञे। हिन चयो त न्याज़ी हुकूमत मुल्की मामलनि खे हलाइण में मुकमल नाकाम थी चुकी है। मुल्की मैशियत अहिड़ी रीति बुॾंदी रहे थी त क़ौमी सलामत लाइ संगीन ख़तरो बणिजी वियो। हिन चयो त नालाइक़ ऐं नाहल टोलो मुल्क ऐं क़ौम जे मफ़ाद ते तजुर्बा करण बदिरां घर खे हलायो वञे। क़ौम सभ खां वॾी तब्दीली इहा चाहे थी त नालाइक़ ऐं नाहल टोलो तब्दील थी वञे। शहबाज़ शरीफ़ चयो त न्याज़ी साहब जी नालाइकी मैशियत खे एशिया में बदतरीन मैशियत बणाए छॾियो आहे। नवाज़ लीग अॻुवाण चयो त हिन वक़्तु साबित करे छॾियो त न्याज़ी साहब रुॻो माण्हू खे गारियूं ॾेई सघे थो, पर गारियुनि सां मुल्क नथो हली सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।